ಇವನೇ ದಮಾದಮ್ ಮಸ್ಕಲಂದರ್ ನಾರೆ हैदरी जेके रब रखे देखे केर चखे जो तुझे उज़वे मां पुनः पुनः जो आवाज ही दो दर्द खां बेखबर थी वञा तू जे अची मां खुशियुनि जो शहर थी वञा मुझे ज़ही पी मां खे गोलनि सां परून करे छॾियो हे वठो पैसा असां खां बि वधीक ग़रीब आहियो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 पर सही हीरे सां न विड़जो हनी टंग बहाना भनी विजेव रईस नंढे मूंखे बाकाए जे कुटियो असुर मुंहिंजा संद सुॼाए छॾिया ज़ुल्म असां सां हिते जे चिमन मुर्सन कयो पर पंहिंजे ईमान जो न इहो तूं सुठो नथो करी इंस्पेक्टर तो मुक़ाबिलो हाराए असांजो कंध चुकाए छॾियो आहे आई मुझे इंतकाम जी पाए खां उन्हनि खे केर बि बचाए न सघंदो सरदारीअ जो हक़दार मां आहियां बकवास तव्हांजो सरदार अकबर खान हूंदो अकबर